अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हबसत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं जुडो खां, जिते जुडो में पेट्रोल सस्तो थियण बैदि नायाब थी वियो, जंहिं सबबि शहर जा पेट्रोल पंप बंदि थी विया आहिनि, जंहिं सबबि शहरी सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त पेट्रोल पंप जे मालिकनि पेट्रोल न हुजण जो जवाज़ ॼाणाए छॾियो आहे, पंप बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि मुसाफ़िर ऐं ट्रांसपोर्ट सख़्तु परेशान थी वई आहे। उन सिलसिले में ट्रांसपोर्टरनि ऐं मुसाफ़िरनि साफ़िन खे ॿुधायो त पेट्रोल सस्तो थियण करे पंप मालिकनि पेट्रोल ॾियण खां इनकार करे छॾियो आहे, जंहिं सबबि असां पंहिंजूं गाॾियूं बीहारे छॾियूं आहिनि। हुकूमत पेट्रोल सस्तो करे अवाम खे रिलीफ ॾिनो आहे, पर अफ़सोस त अवाम खे को बि फ़ाइदो न आहे मिली सघियो। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त पेट्रोल सस्तो थियण सां महांगाई ते को बि ज़ाब्तो न आहे अची सघियो, जॾहिं त आम वापे जा साॻिया अघ बरक़रार आहिनि। गाॾियुनि जे किरायनि में बि घटिताई न आहे अची सघी। उन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त पेट्रोल जो मसइलो हल करे महांगाई ते ज़ाब्तो आणे वञे। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे असांखे अब्दुल गफूर कोलाची, हबसत न्यूज़ जुडो।